चाची उतो मथे वियो हेठ वेही करे असांखे गुनाहगार न कयो। न अम्मा, मां मथे कोन वेहंदसि। असांजो सॼो घर वीरान थी वियो आहे। मूंखे मथे वेहण कोन थो अचे। चाची अल्लाह सां भलाई कंदो, तूं उथी मथे त वेह। अदा ये पोती मेड़ अथई, मूंखे पंहिंजा मर्द छॾणा आहिनि। अदी भेण, मां कोशिश कयां थो, पर हींअर रात थी वई आहे। सुबुह जो सिज उभरण दे, मां कोशिश कयां थो। अदा हिन वक़्तु असां सभु रन ज़ालूं घर में अकेलियूं आहियूं। असांजा सभु मर्द जेल में आहिनि। हाणे त असांखे घर में बि ख़ौफ़ थो थिए पियो। भेण तव्हां को बि ख़ौफ़ न कयो, तव्हांजे घर जो केर बि रुख कोन कंदो। उन राति मर्द माण्हू बि घर में हुया, पोइ बि चोर घर में घिरी आया। अॼु राति बंदूक खणी मां तव्हांजे घर जो पारो पाण ॾींदुसि। तव्हां वञी सुकून जी निंड सुम्हो। अदा असांजा सभु मर्द जेल में आहिनि, असांखे सुकून किथां ईंदो। अदा हिन परदेसी भेण मथां महिरबानी कर, असांखे पंहिंजा मर्द छॾाए ॾे त अदा असां पंहिंजे वतन वापसि मोटी वञूं। उते बुख सही आहे, पर मयार कंहिंखे बि कोन ॾींदासीं। मुंहिंजी भेण तूं हींअर घर वञ, सिज उभरे त मां वञी रेस सां मिलां थो ऐं तव्हांजा मर्द छॾाए पोइ ईंदुसि। अदा हिते अलाह खां सवा ऐं ॿियो तव्हां खां सवा असांजो कोई बि सहारो न आहे। अलाह भलाई कंदो। तव्हां वञी सुकून सां निंड कयो, सिज उभरण सां मां कोशिश कयां थो। अलाह अदा ख़ुशि रखंदी। ये दौलत ॾे को न हणजाए। इन दौलत जी आवाज़ ते वली दाद वारा ते बंदूक खणी न पहुचन। खबर बाहर माण्हू था मरन पिया, जेकॾहिं तूं ईअं वेही हिते ढोल वॼाईंदे त असांखे चङो त केर बि कोन चवंदो। हूअं वरी फ़क़ीरनि खे केरु चङो थो चवे। चङो को चए न चए, वरी बि पंहिंजी इज़त आहे। अचे वठ तोल खे रखी अंदर। जॾहिं खणी बि पाराए वई अब्बा त रखी बि पाण अच। छोरा जहिड़ो नालो रखियो मां तारो, ओढ़ो ई निभागो तारो निकिते। पंहिंजे ॾाॾे जे नाले खे लॼाए छॾई। जेकॾहिं अबे जो नालो न हुजई हा त जूतो लाए पूछ कुटियां हा। अब्बा हाणे तूं छॾ कावड़ खे, मूंखे ॾे तोल, मां थो अंदर रखी अचां। इज्जत अची वञी शइ आहे, रुगो बेइज्जती बरक़रार हुजे। सचो ई अदा, सचो ई। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, सभु चरिया खरिया मुंहिंजे घाटे में। भागन भरी चरियो खरियो न आहियां, दरवेश आहियां, दुआऊं पियो कयां। तुंहिंजी दुआ खां त दुश्मन जी पिट भली आहे। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। हायड़ी भागन भरी हाय, तू भी का न सुधरनी। दर दर पिन्नी अचे तव्हांखे घर वेठे थी खारायां, इन्हे करे कान सुधरियसि। मां भी हिननि छोरनि वांगुरु खट वसाए हिक हंधि वेठी हुजां त पोइ कदुर थिए हा तोखे। पर अॼुकल्ह कदुर आहे काथे। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग।
सब चरिया खरिया मुझे गाटे में। ये भी मालिक जा लख एहसान आहिनि जो छोकिरे खे नई ज़िंदगी ॾिनी अथसि। बंदूक जे मुंह मां बची वियो आहे, इन खां वधीक मालिक बि कहिड़ी महिरबानी कंदो। भाॼाई सुभाणे को भलो छेलो कोराए खैर कढो। हाँ अदा खैर कंदसि, पर हींअर आहे त ठीक न। हाँ भाॼाई बिल्कुलु सही आ। रबूअ सां कचहरी वेठो करे ऐं असां हेॾे निकिरी आयासीं। अदा पुलिस रुगो पीरल ऐं अनवर खे वठी वई आहे, वलीअ में त हथ बि कोन विधो अथसि। पर अदा जबल वारनि कहिड़ो ॾोह कयो आहे जो सभिनी खे बदिराए छॾियो अथव। भाॼाई असां त हुननि जो नालो ई नाहे ॾिनो। पुलिस पंहिंजो पेट भरण जे लाइ ईअं कयो आहे। अदा हाणे रईस केॾो विझण लाइ, पर तूं केस त हथ न खणंदई। अदा हू असांजे मुड़सनि खे मारे चुका आहिनि, अञा बि मां केस सां हथ खणंदुसि। मां त चवां थी उन्हनि मुंहनि सां न फिटायो। जेकॾहिं रईस विच में अचे थो न त ठा कराए जान छॾाए छॾियो। जेकॾहिं ईअं न कयोसीं त हू ॾाहिर मुंहं चप पइजी वेंदा। भाॼाई घणो ई ख़ामोश रहियासीं, पर दर ते अची बंदूकूं हणी विया आहिनि। विढ़ी त कोन था सघूं, पर केस तां हथ कोन खणंदासूं। पोइ जेका कानून हुननि खे सज़ा ॾिनी। मोला दादा जी दादा। हाणे तूं हीअं कर जो वञी उन्हनि मिसकीननि जे घरनि ते पहरो ॾे। अथा पर असांजी माल जी हिफ़ाज़त केरु कंदो? मुंहिंजा भाउ असांजे वथाणनि जो केरु रुख कंदो? कंहिंमें हिमत आहे? पर हू गरीब ऐं मिसकीन माण्हू आहिनि। थी सघे थो त को लुच लोफर उन्हनि जो रुख करे। ठीकु आहे दादा, मां वञां थो। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, उन्हनि जे घरनि जे वेझो न वञजांइ, परे खां बीही पहरो ॾिजांइ ऐं पंहिंजे वथाणनि ते बि नज़र रखजांइ। ठीकु आहे दादा साईं। ठीकु आहे, हाणे तूं भली वञ। जेको वञो। वली भला जाइब उन्हनि जी चोरी थी आहे या इहे कम बि तव्हां जा आहिनि? जन्नत तूं ॿुधाए त तोखे कीअं थो लॻे? मूंखे त इहो कमु अव्हां जो थो लॻे। जन्नत सावण वारनि खे सबक सेखारण लाइ मूंखे को बहानो पियो घुर्जे, बहानो। ॿियो त बाज़ार वारनि खां अदा पीरल लाइ सन बि कढणो हो। उन करे ईअं सम्झ त हिक धक सां ॿ शिकार ॿ। जेको सोचुम न उहो ई थियो। छा पीरल लाइ संग ॾींदा? संग छो न ॾींदा? अहिड़ो कंगाल कंदोसान जो छोरीअ सां वटि गिरवी रखी पाण पंहिंजे वतन वापसि भॼी वेंदा। अम्मा जी चवाए अम्मा 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 What did this man?
ये बंद तो दे किथे आया मां किथे आ अम्मा गुडू सामू दिया आहे तो केर भी तो ना तू अजाए पे थी रड़ी परी आहे मां ओडे आहे अच दिया अजाए तो के खौफ वेठो आ कुछ भी ना अच सुमती मूसा के अच अच सुम अम्मा यो वली दादा इन चयो तो मां घर के पहरो ॾींदुसि दिया नाज़ा इहो असांखे कुछ भी न चवंदो तू माठ करे आराम कर सुम सुम दिया सुम माई भागुले दे खबर छोकरे जी तबियत हाणे कीअं अल्लाह जा करम आहिनि हाणे खतरे खां ॿाहिरि आहे फकीराणी बस कंहिंजे दुआउनि रंग लातो त छोकिरो त बंदूकुनि जे मुंह में नई जिंदगी मिली अथसि इन्हनि दुआउनि में कुझु मुंहिंजो बि हथ आहे अदीअ भागुल चयो हो त छोकरो ठीक थी घर अचे त तोखे नओं वॻो पाराईंदसि पोइ त मां भी धणी दर खणी हथ खयां दुआ घुरियम दुआ वही अघा में अल्लाह साईं सणाई कई हाणे खुदा जे वास्ते का ख़ैर ख़ैरात कयो मां मिस्कीन फकीरियाणीअ खे कुझु खारायो कुझु पारायो रब सणाई कंदो अदा 1000 खन खीसे में हुजई तन फकीरियाणी खे ॾे भलो वॻो बि वञी पाए ऐं सणबो टुकुर भी खाए हाज़ुर भाॼे हाज़ुर हाय फकीराणी खे खैर वठी ॾे अचे वट फकीराणी हाणे दुआ करे छॾजा अल्लाह खुश रखंदो सल सदाई सुखिया हूंदो हलड़ी भागन भरी तुंहिंजा भाग सालन खां पोइ वञी हे नीरो नोट अखियुनि सां ॾिठो अल्लाह कंदो जुग जुग जीअंदो छल बचन सुधा सुखिया हूंदो कोसो वाह न लगंदो हलड़ी भागन भरी तुंहिंजा भाग हाणे वञा वञी को सणबड़ो टुकुर पचाए खावां अल्लाह कंदो त जुग जुग जीअंदो मूंखे हिकु नोट फकीरियाणीअ खे ॾिनो अथव चल रब लख नोट ॾींदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो वली दादा अलाए छा थो वधी कदो तुझी ॻाल्हि त मूंखे सम्झ में कोन थी अचे वैसे तुंहिंजूं भलायूं आहिनि तॾहिं त वतां थो अरडायूं कंदो पर थोरो ॿुधाए त सही पर थियो छा थी इन्हनि लाॾाउनि खां संग कढणो आहे कुर्ब सां न ॾिनऊं इन्हीअ करे आङुर टेड़ी करणी पई चइबो त इहा ॻाल्हि आहे हाणे मां त हाणे छा थो करे सघां बाबा सूबेदार खे चयो त इन्हनि लाॾाउनि जो हिकिड़ो हमराह छॾे कहिड़े हमराह खे छॾे बिजार खे छो त इहो बिजार कुझु लेवल में अची वियो आहे सावण सां भला ठाह जो इरादो थी ठाह कंदुसि छो त पंहिंजनि हमराहनि खे सज़ा ॾियारणु कोन ॾींदुसि पर पहिरियां हिन बिजारे गफ़ार खे लेवल में आणिया पोइ तव्हां सावण खे घुराए छंड कढिजोसि पाण हेठां हलाए राज़ी थी वेंदो पर इहे थोरा मुंहिंजा विसार जा न वली रेस
तव्हांजे लाइ त बाबा सिर बहाज़ुर आहे। बस शाम ताईं बिजार ॿाहिरि हुजे। बिजार तो बाहर अची वेंदो, पर सूबेदार जो सोचजां। रिस सूबेदार खे राज़ी कंदासीं। चाची मानी खाओ। अम्मा मूंखे मानी किथे थी वणे। चाची ॿ टे गिरह त खाओ। इहो ॿुधाए अदा किथे आहे? अदा त रेसा वारनि ॾे वियो आहे ऐं अलाह कंदो त शाम ताईं तव्हांजा मर्द छॾाइजी ईंदा। अलाह कंदो अम्मा, अलाह कंदो। उठी उठी, ये पिट को असांजे घर न कर, ये पार वञी पंहिंजे घर कढ। भादे कुछ तो अकुल कर। वो बेचारी अगे सूरत में वतल आहे। विचारी आहे, मां वरी कहिड़ी बंदूक थी हणास। चाची तव्हां दिल में न कजो, हिन जो ॻाल्हाइण ई अहिड़ो आहे। कर कर मुंहिंजी गिला करे वठ। अचे अचे वलीदार, जे तव्हां ॿिन्हिनि जा मूं ॾुंडा न पटराया न त मुंहिंजो नालो बि जन्नत न आहे। हा चाची वेह न, काॾे पई वञे? अम्मा अधु अचे मां पोइ ईंदसि। चाची अदा त शाम जो ईंदो। पोइ मां शाम जो ईंदसि। भाॼी वेचारी खे नस ठही न कढेसि न घर मां। उहा वेचारी अॻे ई ॾुखायल हुई, रांधियाण खे ॾुखाए छॾी। तूं त चई थी एॾी मूं वटि अचे जेका सॼो ॾींहुं वेठी मूंसां कचहरी करे। मूंखे त घर जो कमु सुझे थो। हाणे तो बि कमु छॾाए वठ त हलूं वठाण ते सॼो किन लॻो पियो हूंदो। जेकॾहिं वली आयो न इहे टंगू ई भञी छॾींदई। भाॼी कमु त मां रोज़ वक़्त ते कंदी आहियां, पर पोइ बि तुंहिंजो वात बंदि कोन थो थिए। ऐं जेकॾहिं आउं तोसां इहा ॻाढ़ी न हणां न इहो कमु इते ई रुलियो पियो हूंदो। ऐं तूं वतंदी घिटियुनि में ई छातियूं पाईंदी। जल्दी कमु छॾाए वठ त हलूं वठाण में। तूं त इहे थी मूंसां ॻाल्हाई ॼण मुंहिंजी का वॾड़ी हुजी। रोब त मूं ते करे थी, जल्दी करे वठ। कयां थी कयां, रोब त ईअं थी करे ॼण सॼे घर जो कमु तूं कंदी आहे। हा हा वॾड़ी थी पई आहे मुंहिंजी, वीचारी मूं ते रोब थी करे। ऐं शुक्र करे जो आउं बचायो वेठी आहीं, न त टुकर टुकर थी वञी।